नाज़रीन, बोज़दार वडा में ड्रेनेज सिस्टम नाकारा थियण करे रहवासी सख्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था लतीफ़ सोढरो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां बोज़दार वडा शहर जे हाशिम बोज़दार मेले में बीठा आहियूं, जिथे हे तव्हां ॾिसी रहिया आहियो शहर जे सॼे शहर जे गंदे पाणीअ जे नेकाल वारे नालियुनि जो जेको पाणी आहे उहो हिन तलाव में जमा थिए थो, जंहिंजे करे पाणी तलाव में जमा थियण सबबि जर जो जेको पाणी आहे उहो तमामु खारो थी वियो आहे ऐं शहरवासी जेके आहिनि वॾे अज़ाब वारी ज़िंदगी गारे रहिया आहिनि। हितां जे रहवासियुनि सां, मेले जे रहवासियुनि सां ॻाल्हाईंदासीं त छा उन्हनि जो चवणु आहे इन बाबति ऐं उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे। सर, जीअं त तव्हां हे नालो ॾिसी आया आहियो, सिम नालो आहे वॾो। हितां जो सॼे शहर जो पाणी हिते गंदो गॾु थो थिए ऐं गंद थियण सबबि हिन जो पाणी जेको आहे जड़ सां वञी मिलियो आहे। हिन सॼे मोहल्ले जो पाणी जेको आहे उहो ख़राबु थी चुको आहे ऐं हे वबाई बीमारियूं हलनि थियूं हिन महिल। ऐं असां गुज़ारिश था कयूं हुकूमत खे त हे बराए महिरबानी यादि पूराई वञे सिम। अरे ज़ुल्म तव्हां ॾिसी रहिया आहियो, बोज़दार वडा शहर में कोरोना जहिड़ियूं बीमारियूं लॻियूं पियूं आहिनि। असां ग़रीब माण्हू, मिसकिन माण्हू, असां वटि उहो बि पैसो न आहे। ख़ुदा ॾिसे थो, हिन महिल पाणी लाइ केतिरो पंधु करे ज़ुल्म सां भरे आहियूं। असां लाइ नाहक आहे। ख़ुदा जे वास्ते क़ुर जे सदके इमदाद खान चेयरमैन खे असां दरख़्वास्त ॾिनीसीं, उहा दरख़्वास्त बि ग़रीबनि जी नथो वठे ऐं चए थो कुझु कमु न थींदो। तव्हां हे जेके ॻोठाणनि जा मेले वासियुनि जा व्यूज़ ॿुधा, उन्हनि जो चवणु आहे त असां DC खैरपुर ऐं टाउन कमेटी इंतिज़ामिया खे दरख़्वास्त ॾिनी, पर उनजो को बि जेको आहे खरतेल न आहे निकितो। कैमरामैन असद मला सां गॾु लतीफ़ सोढरो, मेहरान TV न्यूज़, बोज़दार वडा।